औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। इंसान जी जेका फ़िलासफ़ी आहे, जेको इंसान जी ज़हन में जेका अजीब हिकु माहौल जेको हुनजी सोच ऐं सम्झ जे इर्द गिर्द फिरे थो, उनखे सम्झणु तमामु ॾुखियो आहे। अल्लाह अज़्ज़ व जल इंसान खे तमामु जेके मख़लूक़ात आहिनि उन्हनि में सभिनी खां अफ़ज़ल अशरफुल मख़लूक़ात बनायो आहे। ॿियनि जी निस्बत अल्लाह तबारक व ताला इंसान खे वधीक तरजीह ॾिनी आहे ऐं हिन काइनात जो जेको हिकु अज़ीम ऐं घणी हिन काइनात खे हलाइण वारो त बेशक अल्लाह आहे, पर उनखां पोइ जेको कंट्रोल जेको आहे, बाज़ारि जेको कंट्रोल आहे, पूरो इंसान खे ॾिनो वियो आहे, इंसानियत खे ॾिनो वियो आहे। इंसान हिन दुनिया में हर शइ ते क़ाबिज़ आहे, हर मख़लूक़ात ते जेको आहे सो हावी आहे। दोस्तो, थोरो इन ते रोशनी वठंदासीं ऐं पंहिंजो तजुज़ियो बयानु कंदुसि। उनखां पहिरियां जेके बि नवां दोस्त इहे वीडियो ॾिसनि पिया, उन्हनि खे रिक्वेस्ट आहे त चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं गॾु घंटी जे बटन खे आल ते रखो, जीअं मुंहिंजी हर नई वीडियो बाआसानी अव्हां ताईं पहुची सघे। दोस्तो, इहा ई ॻाल्हि त मुंझाइण वारी आहे त हेॾो वॾो सम्झ ऐं दाना बणाए अलाह साईं इंसान खे मोकिलियो, इंसान खे हथ ॾिना, पेर ॾिना, हिकु आला क़िस्म जी सम्झ अता फ़रमाई आहे। इंसान पंहिंजो बुरो भलो हर शइ जेका आहे सा सम्झी सघे थो। हुनखे पंहिंजी ज़िंदगी जे लाइ केॾो फ़िक्र हूंदो आहे, पर अफ़सोस आहे, पर इन ॻाल्हि जो अफ़सोस आहे जो इंसान जेकॾहिं मोहताज आहे त पंहिंजी ख़्वाहिशनि जी तकमील जे लाइ इंसान ख़्वाहिशनि जे पोयां डोड़े थो, पर डोड़ण वारी शइ जेका आहे, तूं जंहिं शइ जे पोयां डोड़ंदे उहा तोखां हासिलु कोन थींदी, उहा हासिलु करणु ॾुखी हूंदी आहे। ऐं कंहिंखे को दर्जो मिलंदो आहे, को मक़ाम मिलंदो आहे, का नौकरी मिलंदी आहे त हुनजे वजूद में उहे शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि। एतिरी हासिलात हुन वटि हूंदी आहे, हुनजी क़ाबिलियत एतिरी हूंदी आहे। को पढ़ियलु लिखियलु हूंदो, पाण उनखे उहो शोबो उहो उहिदो अची ॾींदासीं। जेतिरो क़ाबिलियत जो हामिल हूंदो, उनखे उहा बुलंदी ॾिनी वञे थी। पर असां कॾहिं इन ॻाल्हि ते गौर फ़िक्र कोन कयो आहे। असीं उन शइ जे पोयां डोड़ंदा आहियूं जेका हासिलु करणु इम्पॉसिबल हूंदी आहे। असां पंहिंजी ख़्वाहिशनि जे लाइ जेका सॼी हयाती विञाए छॾींदा आहियूं। कूड़ा सचा ग़लति सही सभु कमु कंदा आहियूं त दुनिया में असांखे हासिलु थिए, दुनिया में असांखे मिले, दुनिया मां असीं पिरायूं, असीं वॾे स्टेटस ते हुजूं, असीं वॾे मक़ाम ते हुजूं, असांजो नालो हुजे, असांजी वॾी शोहरत हुजे। पर अफ़सोस इहे सभु बेकार आहिनि, बेमाना आहिनि इहे सभु। जेसि ताईं अव्हां में उहा क़ाबिलियत, उहा मान ऐं मर्तबो न आहे त उनजे लाइक़ बि न आहियो।
असां हमेशह जेको दौड़दा आहियूं पंहिंजी ज़िंदगी खे बहितर बणाइण जे लाइ, चङो बुरो कमु कंदा आहियूं ज़िंदगी खे बहितर करण जे लाइ, पर असां इहा कॾहिं कोन सोचियो त ज़िंदगी हिकु अहिड़ी बेवफ़ा आहे मंझंदार में असांखे छॾे हलियो वेंदी हली। असीं ॼाणूं बुझूं था हिन दुनिया ते कई खान वॾा असांखां ई मोतबर इंसान आया, उहे कई डोड़िया डुकिया दुनिया में वॾा नाला इज़त साईं खे तव्हां उन्हनि जा वॾा मक़ाम हुआ, वॾा बादशाह हुआ, पैसो धन दौलत हर शइ उन्हनि वटि हुई। फिरौन जहिड़ा, कारून जहिड़ा, निमरूद जहिड़ा बादशाह हुआ जिन पाण खे अलाह सॾायो, पर सवाइ लानत खां सवाइ उन्हनि ते का बि शइ हींअर नथी वसे। अलाह उन्हनि खे इबरत बनाए मोकिलियो हिन दुनिया जे लाइ। असीं सभु उहो ॾिसूं पिया वासूं पिया, पोइ बि जेको आहे सो असीं हिन ज़िंदगी जे पोयां डोड़ूं पिया, पंहिंजी ख़्वाहिशनि जे पोयां डोड़ूं पिया, पंहिंजी ग़लति जेके आसाइशूं आहिनि उन्हनि जे पोयां डोड़ूं था, जेका सदाईं असां गॾु हलण वारी आहे उनजो को फ़िक्र न आहे। हीअ ज़िंदगी त चंद माइक्रो सेकेंड आहे, पल जी बि ख़बर कोन पवंदी आहे त केरु जीरो आहे केरु दुनिया छॾण वारो आहे। पर पोइ बि जेको आहे सो असीं सदाईं ज़िंदा रहण जी ख़्वाहिश रखियो वेठा हूंदा आहियूं ऐं आख़िरत खे विसारे छॾे ॾिनो आहे असां। दोस्तो, इहो हिकिड़ो मैसेज आहे अव्हांखे त जेके बि पोयां इंसान जेके गुज़री विया आहिनि, जेके चङा किरदार हुआ, उहे अॼु बि रोशन आहिनि, उहे सदाईं ज़िंदा रहंदा, सदाईं हलंदा हिन दुनिया में ऐं आख़िरत में। उन्हनि जो आला मुक़ाम ऐं आला स्टेटस हूंदो, पर जेके कम ज़र्फ़ हुआ, जिन्हनि हिन ज़िंदगी जी ख़्वाहिशनि जे लाइ पंहिंजी हयाती तर्क करे छॾी, ग़लति कमु कया, इंसानियत जे ख़िलाफ़ु विया, उन्हनि जा नाला, उन्हनि जा किरदार, उन्हनि किरदारनि सां लानतनि ऐं ॿियनि अहिड़ियुनि गंदे लफ़्ज़नि खां सवाइ पुकारियो कोन थो उन्हनि खे वञे। दोस्तो, अचो त हिन ज़िंदगी खे ज़िंदगी करे सम्झूं ऐं आख़िरत खे आख़िरत करे सम्झूं। जेकॾहिं आख़िरत जे लाइ असां सोचूं त असांजी ज़िंदगी बि बहितर थी वेंदी हली। सदाईं असां गॾु हलण वारा असांजा अहमाल, असांजा किरदार हूंदा। दोस्तो, इन मैसेज खां हिन वीडियो जी ईंड कंदासीं। जेके बि नवां दोस्त आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट आहे त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾु घंटी जे बटन खे ऑल ते रखो, जीअं मुंहिंजी हर नई वीडियो बाआसानी अव्हां ताईं पहुची सघे। अस्सलाम वालेकुम दोस्तो।